छन पोया हला थी मां। मुंह में केड़ी खोट आहे जो माण्हू मूंखे पाण खां परे धिकारियो छॾनि था। मूंखे पाण में उहा खोट ॻोल्हण घुर्जे। अहिड़ो छा आहे जंहिंजे करे मूंखे अहमियत नथी ॾिनी वञे। शक्ल सूरत खां बि वयल न आहियां, सुठी मस्बत सोच रखंदो आहियां, मच्छी मानीअ लाइक़ आहियां, पोइ बि छो? अहिड़ो छा आहे जेको मूं में नाहे? सिर्फ मां हिकु ज़ाती कम तोखे ॾियण थो घुरां। उम्मीद आहे त तूं पूरी दिलजोई सां मूंखे करे ॾींदे। सर तव्हां हुकुम त कयो, मां पंहिंजी पूरी कोशिश कंदुसि। इंशाल्लाह अव्हां जे मयार मूजिब उहो कम करे सघां। सिर्फ ही डायरी आहे, हिन में शायरी आहे। उहा हिकु डिघी तन्हाई जो ॾस ॾिए थी, जेका कर्ब जे मींहं खे वसंदे ॾेखारे थी, जंहिंमें मूं उहा पीड़ा जी शिदत ॾिठी आहे जेका हिकु इंसान खे कुंदन करे सघण जो वित रखे थी। सर इहा कंहिंजी शायरी आहे? एतिरी भोगना सठी आहे ऐं पंहिंजे लफ़्ज़नि में घाव आणे रखिया आहिनि। या तुझी दोस्त अर्शिला जी शायरी आहे। अच्छा, ये अर्शिला जी शायरी आहे? वो तो कदें कदें बाराणी भी करे ये ॿ टे सिटूं लिखी वेही रहंदी आहे। न सिर्फ मूं हिन जी डायरी खे अकेलाई में पढ़ियो आहे ऐं ॾाढो गहराई सां पढ़ियो आहे। वाह जो लिखियो अथई, पर मूंखे इहा ख़बर नथी पए त मुंहिंजी अर्शिला एतिरी सेंसिटिव थी सघे थी। सर अव्हां जो असर क़बूल कयो हूंदई। न सिर्फ हुन जे अंदर जी काइनात में मुख़्तलिफ़ दर्दनि जूं कहकशाऊं जोड़ी वयूं आहिनि। मूंखे ख़बर न आहे त हुन जे दर्दनि जी मंज़िल छा आहे, पर मां एतिरो ज़रूर सम्झां थो सैफ त तूं हुनखे बहितर सम्झंदो आहीं। सर अव्हां जो जेको हुकुम हुजे। तूं अर्शिला जी अप्रोच के समझंदे संदसि हिन पोरे ते ॿियनि खां बहितर लिखी सघे थो। सो मां चाहियां थो सैफ त तूं हिन जी शायरी जे किताब ते मुहाग लिख। सर अर्शिला सां इन बारे में पहिरियां ॻाल्हाए वठिजे। ऐं संदसि लाइ ही किताब मां सरप्राइज़ पियो रखां। ऐं हा, इहो तुंहिंजे लिखण ताईं सरप्राइज़ ई रहंदो। ओके सर, मां जल्दी तव्हां सां मुहाग शेयर कंदुसि। हली वींदसि हितां पोइ मां, सुकल जने पन सावा थियनि, अंदर जा वेकरा ऋण बि मोहब्बत जा सहारा थियनि। हली वींदसि हितां पोइ मां। हू जेके रात जे बन में सितारनि जे चुमिन हेठां उखड़ियल साह खणनि वेठा, उन्हनि जी राहदारिन ते अखियूं पंहिंजूं रखी जाना। हली वींदसि हितां पोइ मां। ॿुधो अथमि तूं रुनो आहीं अकेले वक्त में वेही, पलनि खे तूं मापींदे, ॻणींदे तूं साह हर हिक खे। सॾण जो साहस माणियो अथई, सॾींदे कोन इहो ॼाणा, छॾींदे कोन इहो ॼाणा। अखियूं पूरे पोइ बि मां हली वेंदसि हितां। वाह अर्शिला वाह, छा त नज़म लिखियो अथई। एॾी शिदत ऐं ओसियाड़ो। पोइ तूं कीअं थी चवीं त हिन नज़म में उहा मूंखे विसारे चुकी आहे? साईं नाश्तो तैयार आहे।
चौथ खणी जा खणी आ बिस्मिल्लाह। आपी मूंखे तव्हांजो इहो रिएक्ट बिल्कुल भी समझ में कोन पियो अचे। आख़िर एड़ो छा थियो आहे जो मां हिकदम सेफ के ख़ैर करे छॾियो आहे। स्वामी मूंखे हिन मौज़ू ते नाहे ॻाल्हाइणो। ॾिसो आपी मां ॿार आहियां, इहा हरकत मूं ते सूट करे थी। तव्हां त ॿार न आहियो। ॾिस स्वामी तू किथे भी गलत ना आही, पर हिन वक्त मामा ऐं बाबा जे मसलन में गुजरन था, जेकॾहिं मूं को रिएक्ट कयो तू डिस्टर्ब थी वेंदा। पर तू पंहिंजी मोहब्बत के त न मार, इहो पाण सां जस्टिस न आहे आपी। मां समझां थी त हिन मामले सां जेकॾहिं असां पापा सां ॻाल्हाईंदासीं त उन ते तुंहिंजी सपोर्ट हूंदी। न, बाबा भी उहो ई चाहे थो जेको मामा जे ज़हन में आहे। ॾिसो आपी पापा सेफ खे घुरायो ऐं पंहिंजी कयल ग़लती ते सॉरी भी कयईं ऐं तुंहिंजो किताब ॾेई उन ते लिखण लाइ ज़ोर भरियईं। तू छा थी चवणु चाहीं? ॾिसो आपी जेकॾहिं सेफ सुठो ऐं सुलझल इंसान न हुजे हा त पापा कॾहिं भी उनखे घुराए एतिरी रिस्पेक्ट न ॾे हा। मूं किथे इनकार कयो आहे उन खां, पर उन्हनि तव्हांजे चवण ते पंहिंजी ज़ाल सूमल खे डिवोर्स ॾिनी ऐं इहा ॻाल्हि हुन मूंखे पाण ॿुधाई हुई। मां सम्झां थी त तूं हुन लाइ अलाए केतिरियूं रियाज़तूं कयूं आहिनि। हाणे इहो हुनखे पाण खां परे करे सज़ा त न ॾे। स्वामी तू छा थी चईं? मां मामा ऐं बाबा जे फैसले जे खिलाफ थी बीह रहां? मां सिर्फ़ इहो थी सम्झां त तूं पंहिंजे दिल जी ॿुध ऐं उनखे अहमियत ॾे। न, मां हाणे ईअं करे कोन सघंदसि। मूं मामा खे यकीन ॾियारियो आहे त मां उन्हनि जे चवण ते ई शादी कंदसि। मां तोसां हाणे छा ॻाल्हायां पई? तूं कुझु भी सम्झण लाइ तयार न आहीं। ओके, तूं मूंखे इजाज़त ॾे, मां हिन मामले ते पापा सां ॻाल्हायां थी। मां नथी चाहियां स्वामी त मुंहिंजे करे मामा ऐं बाबा जी अखियुनि में बेबसी ऐं पछतावो ॾिसजे। मां छा कयां हिन छोकिरीअ जो? हिनखे का ॻाल्हि सम्झ में छो कोन पई अचे? सर कुछ विजिटर्स आहिनि ऐं कुछ सहाफ़ी आहिनि जेके तव्हां सां मिलण घुरनि था। कहिड़े हवाले सां बाबा? सर विजिटर्स कुछ अहिड़ा आहिनि जिन खे मुख़्तलिफ़ कंपनियुनि मां इश्तिहार खपनि, उहे सपोर्ट जे लाइ आया आहिनि। कुछ सहाफ़ी आहिनि केस जे बाबति तव्हां खां मौक़े वठंदा। ॾिसो बाबा, जंहिंखे सपोर्ट करे सघे थी उन्हनि खे कंपनीज़ ॾांहुं मुंहिंजे रेफरेंस सां गॾु मोकिले ॾे। बाक़ी मां फ़िलहाल कंहिं जर्नलिस्ट सां मिलणु नथो चाहियां, छो त हरूभरू केस खे ग़लति रंग ॾेई पेश कनि था ऐं अव्हां खे ॿुधाए छॾियो त मां अॼु मीटिंग्स में बिज़ी आहियां। ओके सर, मां ॾिसी थी वठां। सर तव्हांजो लीगल एडवाइज़र बि तव्हां सां मिलण थो घुरे। हा हा, उन्हनि खे भली मोकिलियो। ओके सर, ठीकु। वालेकुम सलाम। चलो भी साहब प्लीज। सर माशाल्लाह हाणे काफ़ी बेहतर पिया ॾिसजो। वकील साहब ॾियो ख़बर असांजे मामले किथे पहुचायो? सर केस त पंहिंजे ई हक़ में आहे। इंक्वायरी में को बि इलीगल एक्शन अव्हां ते साबित न पियो थिए। मूं त एतिरो ॿुधो आहे त कदीर साहब पंहिंजी कयल इंक्वायरी मां विथड्रा पियो थिए। इहा त तमामु भली ॻाल्हि थींदी। सर अव्हां खे हिकिड़ो दफ़ो हाई कोर्ट में पेश थियणो पवंदो, छो त केस ख़तमु थियण जे लाइ अव्हां खे हुते हुजणु लाज़मी आहे। वकील साहब मसइलो इहो न आहे त मां अदालत में पेश नथो थियणु चाहियां, पर यार मीडिया हिन वक़्तु ॻाल्हि मां ॻाल्होड़ो ठाहिण जे लाइ आहे। तो अॼु जूं अख़बारूं न पढ़ी हूंदियूं, ॾिसो त छा लिखियो आहे मीडिया मुंहिंजे बारे में। सर इहो मुंहिंजे सभु मुताले हेठि आहे, पर कुझु कानूनी तक़ाज़ाऊं आहिनि जंहिंखे पूरो करणो आहे। ओके, कॾहिं हलणो आहे? सर कमिंग वीक में तारीख़ मिली वेंदी। जीअं तारीख़ मिली मां हिकु ॿ ॾींहं अॻु में आगाह कंदुसि तव्हांखे। भला हिक ई रेफरेंस में पेशी थींदी या अलॻि अलॻि हलणो पवंदो? सर सभु रेफरेंस अलॻि अलॻि आहिनि, पर तव्हांखे हिकिड़े ई रेफरेंस में हलणो आहे जंहिंजी इंक्वायरी मुकमल थी आहे। बसि वकील साहब नसीब जी ॻाल्हि आहे, न त असां लेखकनि जो हिन कोर्टुनि सां कहिड़ो वास्तो। बसि अॼु असां टंगियल आहियूं।
सोमल जा पी काॾे तैयार थी निकितो आहे? हिन छोकिरीअ जे सवाल जो जवाब त ॾेस न। कहिड़ो जवाब ॾियांसि? कहिड़ो हिन मुंहिंजो अंदर ठारियो आहे? मुंहिंजे लाइ थी मुई चङी। त पोइ मूंखे मारे छॾियो न, या कढी छॾियो घर मां। छो विहारे वेठा आहियो मूंखे? जे ईअं करे सघां न त हिन वक़्त ताईं मणे मिटीअ हेठि हुजे हा। हाणे ख़ुदा खे मञो, वाका करे न ॻाल्हायो, मसइले जो को हल कढो। मां कहिड़ो मसइले जो हल कढां? मूं त कोन चयो हिनखे त मुड़ुस खे छॾे ॾे। बाबा तव्हां मूंखे रुगो हितां वञण ॾियो, मां पाणे पंहिंजो केस विढ़ंदसि। भला हिन ॿाराणी कई सा कई, हाणे धिका थाबा खाई सिखी त आहे न। हथ पेर हणंदी, घटि में घटि पंहिंजो त कुझु कंदी। हिते तुंहिंजी पेंशन मां मस थी पूरी थिए, हिनखे किथों ऐं केतिरे ताईं खाराईंदासीं? मां चाहियां थी त मुंहिंजी पहिरीं जॉब बहाल थिए, ऐं मां चाहियां थी त जे मूंखे हिन ज़िंदगी जे मोड़ ते पहुचायो आहे, मां बि हुन जी ज़िंदगी अहिड़े ई मोड़ ते पहुचायां। इहा ई तुंहिंजी ग़लति सोच आहे। अहिड़ी सोच रखी करे तो सैफुल्ला खे छॾियो, हाणे वरी अहिड़ी सोच सां तूं हिकिड़ो ॿियो ग़लति कदम खणी रही आहीं। न बाबा, मां ग़लति कदम नथी खणां, मां रुगो इहो थी चवां जे मूंसां ग़लति कयो आहे उन सां हिसाब किताब थियणु घुर्जे। के ॿिए तोसां कुझु ग़लति नाहे कयो, तो पंहिंजे पेर ते कुहाड़ो पाण वियो आहे। तो पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजे वर खे छॾियो आहे। हिकु गंदी ऐं ॾोहारी ज़हनियत रखंदड़ माण्हूअ सां तो वास्तो वधायो आहे। हिन घर जी इज़त खे तो पाण पंहिंजे हथनि सां नीलाम कयो आहे, ऐं हाणे वरी इल्ज़ाम ॿियनि ते थियणी। बाबा मां मञां थी त मां ग़लति कयो, मां जेको कुझु बि कयो सभु ग़लति हुयो, पर छा मां उन शख़्स खे ईअं छॾे ॾियां जे मूंखां मुंहिंजी हर ख़ुशी पुरे छॾी, जे मूंखां मुंहिंजी बहितर ज़िंदगी पुरे मूंखे ज़िल्लत जी ज़िंदगी ॾिनी, जे सिर्फ़ हिकु घर न पर कई घर तबाह कया आहिनि। मां सोमल जी ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियां, अहिड़े माण्हू खे सज़ा मिलणु खपे। तो पोइ ही केरु थींदी आहे सज़ा ॾियण वारी? नाजाइज़ी मूंसां थी आहे न, त हुनखे सज़ा बि मां ई ॾींदसि। सोमल तूं भली वञ, जेको वणे ई वञी कर, बाक़ी अगर कोई गलत कदम खई न तो पोइ तुंहिंजा ऐं असांजा रिश्ता ख़तम। पर मां न सोमल जा पी, पहिरियों तूं हिनखे मोकल ॾे त ॾिसो हीअ छा थी करे ऐं पंहिंजो बदिलो पाण वठंदी। अज तुंहिंजा लातादाद मैसेजेस डिलीट कया आहिनि। मूं सम्झो हो तो सब कुछ एक लम्हे में खत्म करे छॾींदसि, पर जीअं इनबॉक्स खोलियम जंहिंमें जिंदगी जा कुछ सुनहरी साल रखियल हुया, जंहिंमें तुंहिंजूं यादूं ऐं खिलंदड़ अखियूं रखियल हुयूं, कावड़ियल तुंहिंजा अधूरा लफ्ज़ उन में रखियल हुया, तुंहिंजा तंज़ सां भरियल तल्ख लहजा रखियल हुया, पर उन्हनि सां किथे किथे इहो बि लिखियल हुयो त तूं मुंहिंजी सभ खां बहितरीन दोस्त आहीं, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे, तो सिवा ख़ाली रोडनि ते हली न आहियां सघंदी, तूं एतिरो सताईंदी छो आहे? मूं इहो सभु डिलीट करे छॾियो, बस हिकु अकेलो जुमिलो रहिजी वियो आहे उन्हनि मैसेजिस मां, तुंहिंजो ई त आहियां, पुछो थी कोशिश करी मूंखे हासिल करण जी, मूं फ़क़ति वो एक जुमलो रखियो आहे पंहिंजे इनबॉक्स में, अलाए छो उनखे डिलीट करण ते दिल नथी घुरे। हेलो जी फरमायो। मूंखे ख़बर न आहे त तूं मूंखे बिल्कुलु ईअं परायो छो करे छॾियो।
नई मां इहो ॼाणा थो त छा थियो आहे जंहिं तोखे मूंसां वास्तो ऐं राब्तो रखण खां मना कयो आहे। मिस्टर सैफ, मां इहो सभु कुझु अव्हां जे आॾो पहिरीं बि वाज़े करे चुकी आहियां, पोइ छो था मूंखे डिस्टर्ब कयो? अर्शिला प्लीज एतिरी ओपराइप न ॾेखार। मां पंहिंजो हर गुनाह बख़्शाइण लाइ तो वटि अचां थो, तयारु आहियां। मां तुंहिंजे पेरनि में पंहिंजूं अखियूं रखण थो चाहियां, दिल खोले तोखे ॾेखारण चाहियां त वो कीअं तुंहिंजी हुकूमत में सिर्फ निभाए बीठी आहे। मूं सभई आज़ियूं मनियूं, न्याज़ियूं तुंहिंजे लाइ, बस कुछ पल मूंखे। प्लीज सैफ, हाणे बोर तो करी, मां कॉल बंद करे छॾींदसि। अर्शिला तोखे उन्हनि सभिनी ॾींहंनि जो वास्तो आहे जिन में तूं मूं लाइ तड़पी आई, जिन में तूं मुंहिंजी चाहत न मिलण करे रुनी आई, सवे सुटका भरिया आहे। उन्हनि सभिनी लम्हनि जे सदके अर्शिला प्लीज तूं मूंसां मिल मूंसां। सैफ तू छा पुछण तो? मूं सब रिश्ता नाता खत्म करे छॾिया आहिनि। मूं तोखे पंहिंजे वजूद मां कॾहिं फिटी करे छॾियो आहे। न अर्शिला न, तूं जेको कुछ चई पई इहो कूड़ आहे या हकीकत न आहे। तूं सज़ा पई ॾेई पाण खे। मां न पाण खे सज़ा पई ॾियां ऐं ना ही कंहिंखे सज़ा ॾियण जो हक़ रखां थी। पर मूंखे त सज़ा मिले पई न। मां हर सज़ा क़बूल करण लाइ तयार आहियां। प्लीज मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾे पंहिंजी सफ़ाई पेश करण जो। ओके सर, मां शाम खां पहिरीं तो वठी ईंदसि। ठीक आहे, मां इंतजार कंदुसि। सिवा तुझे सरे की अमो तू पल पल परे की अमो वे छो अच वे मूसा रुआ तड़पा वे चारे महराज तोखे छा पियो लगे आप ही सैफ जो पैचअप थी वेंदो? इश्क जने हिक भेरो दिल में बाढ़ हणंदो आहे न, हू ता पंहिंजी जगह कॾहिं न आहे छॾे सघंदो। ऐं आप ही कुछ बि चाहे न, हू सैफ सां नफ़रत नथी करे सघे। अॼु न सुभाणे हू सैफ के पंहिंजो ज़रूर बणाईंदी, यादि रखजांइ तूं। यार एड़ो थियो छा हुयो जो आप ही बिल्कुल अलग थी बिठी आहे, जे अनेक रातियूं सुटका भरे सैफ के याद कयो आहे, उहा अॼु संदसि मुखालिफ थी छो बिठी आहे? पापा ऐं मम्मा कंहिं बि सूरत में हुनजो सबब न आहिनि त ॿियो छा आहे? इहा जांच तोखे करणी पवंदी, छो जो आपी सां गॾु तूं थी रही, मां त न। तूं पंहिंजी शिकिल ॾिठी आहे जो असांजे घर में रहण जी ॻाल्हि पियो करी? हाँ साईं, घटि में घटि डोनाल्ड ट्रम्प कान भलो आहियां। हाँ साईं, तूं त वॾो टॉम क्रूज़ आहीं। भला तूं ई ॿुधाए मां छा आहियां? मुझे ख्याल में तू तो प्लेट में रखियल 2 केला हिकिड़ो सूफ आई। वाह साईं वाह, छा तशबीह ॾिनी अथई। तुंहिंजे सेंस ऑफ ह्यूमर के मुंहिंजो सलाम आहे। मता न मञी। मञा छा मां त आज़ी करे चुको आहियां। मुंहिंजी ही दिल तुंहिंजे अॻियां हिकु बाने वांगुरु हथ जोड़ियो बीठी आहे बाबा। बस तूं हिकिड़ो पल रुगो मूं ॾे निहार त मां तोखे प्यार सां ॾिसां। इहो फ्लर्ट आहे या इज़हार? इहो सिर्फ प्यार आसां मां, सिर्फ प्यार। पर तू त प्यार के ॿाराणी ज़िद समझंदो है। तुंहिंजे साम्हूं त इहो जज़्बो हिकु एक्सप्लोटेशन हुयो। ऐं महराज तू त मूंखे इहो चई करे परे कयो हुयो त मां पंहिंजे पापा जा अफ़साननि जा डायलॉग्स तोखे ॿुधाए करे बोर कंदी आहियां। इहा ई त मुंहिंजी घटिताई हुई, मुंहिंजी महदूद सोच हुई। पर साइमा तुंहिंजे हिकु जुमिले मूंखे प्यार जी माना सेखारे छॾी। अलाए कहिड़े जुमिले इहो इनकलाब आंदो। यादि अथई साइमा, तो मूंखे चयो हो त मां दिल जे हथां मजबूर आहियां महराज, ऐं तूं मुंहिंजो वजूद बणिजी वियो आहीं। हाणे तूं मूंखे सुख ॾी या सूरनि ऐं विछोड़नि जी सेज ते विहारी। हाँ मूंखे यादि आहे, पार्क में किरंदे ऐं पकड़ींदे तोखे मां चयो हुयो। साइमा, रात तुंहिंजे हुन लफ़्ज़नि मुंहिंजी ज़िंदगी जी माना ई मटाए छॾी।
मूंखे उन्हनि लफ़्ज़नि इहो अहसासु ॾियारियो त मां हिकु सेल्फिश इंसान आहियां। मूंखे जज़्बनि जी परख ई कोन्हे, उनजो एतिराम ई कोन्हे। सच में उहा हिकु राति ऐं सुबुह ते मां तो लाइ सॉरी जो कार्ड खणी आयुसि ऐं तॾहिं ई मूंखे अंकल जी तबियत जे बारे में ख़बर पई। हाणे छा इरादो आहे तुंहिंजो? हाणे मां तुंहिंजे लाइ मैरिज मटीरियल आहियां या न? तूं सां आहीं मुंहिंजो, तूं मुंहिंजी ज़िंदगी जो उहो पेवंद आहीं जिनजे लॻण खां पोइ न मूंखे मुंहिंजी माना मिले थी। तूं त पापा खां बि भला डायलॉग पियो हणे। छो न हणंदो साईं, हाणे मुंहिंजो अदबी घराणे सां रिलेशन जो थियो आहे। मेराज, सुभाणे जेकॾहिं मुंहिंजी फैमिली तोखे एक्सेप्ट न कयो त पोइ? इहो मुमकिन न आहे। पर जे मुमकिन थी पवे त मां तोखे भॼाए वेंदुसि। जहांगीर अञा ताईं ऑफिस में ही वेठो आहे। हूअं त हू हिन वक़्तु ऑफिस छॾींदो आहे, पोइ अॼु छो कोन पियो निकिरे? का इम्पोर्टेड डील त कोन पियो करे, या वरी ॿी का छोकिरी फासाए वेठो आहे? निकिरी वियो कायर। छा पई सोचे? सोचा पई त मां तव्हां सां पार्टनरशिप करे तमामु सुठो फ़ैसिलो कयो आहे। मां भी यही सोचा पियो त मूं हमेशा अकेले सेरी बिजनेस कयो आहे, पर तुम्हें अलाए छा ॾिठुम जो तो ऑफर कई मूं ओके करे छॾियो। शायद तुंहिंजे ख़ुलूस ऐं तुंहिंजी मोहब्बत मूंखे मजबूर करे वरितो। तू न सिर्फ खूबसूरत आहीं बल्कि मुझे दिल में घर करे वरितो आहे। रियली? मुंहिंजा अहिड़ा भाग किथे? तूं त बिजनेसमैन खां अलावा प्ले बॉय लाइफ बि गुज़ारींदो रहियो आहीं। हुयो सर, आहियां त न तोसां मिलण खां पोइ मां सीरियस थी वियो आहियां ऐं तोखे हिकिड़ो सरप्राइज ॾियण वारो आहियां। मां उन वक़्त जो तमामु बेचैनी सां इंतज़ार कंदमि। पर इहा नई छोकिरी केर हुई जेका साणस गॾु हुई? मूंखे इन जे बारे में मालूमात करणी घुर्जे। जहांगीर जो ईअं पीछो करे मूंखे को फ़ाइदो न थींदो। मूंखे इन छोकिरीअ ते कमु करणु घुर्जे, जंहिंखे पंहिंजो हथियार बणाइणु घुर्जे। मूंखे जहांगीर सां ईअं सिधो नाहे विढ़णो। मूंखे हुनखे अणसिधे तरीक़े सां खेसि नुक़सानु पहुचाइणो आहे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।